रोहिणी जे आगा कादिर दाद छुहारा मार्केट लॻ रहंदड़ मल्हा बिरादरी जो औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि बासरनि पारां मुबैना घरनि ते हमिलो ऐं तशदुद करण वारे अमल ख़िलाफ़ SSP ऑफिस सख़्त ख़रारो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। भत्ताखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़ राहिब मल्हा इमदाद अली मिसमात हसीना ज़किया मिसमात सलमा ऐं ॿियनि जो चवणु हो त असां नारा केनाल ऐं वाहन मां मच्छी मारे विकिरो करे बचड़नि जो पेट गुज़ारो कंदा आहियूं, जॾहिं त इलाइक़े जा बासर भत्ताखोर अली गुल मीराणी, अली हसन कुर्बान मीराणी ऐं ॿिया भत्ताखोर वठण लाइ धमकाइनि था। भत्तो न ॾियण तां जवाबदारनि घरनि मथां हमिलो करे औरतुनि ऐं मर्दनि खे तशदुद जो निशानो बणायो। धक लॻण सबबि इक़बाल ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे वेझी अस्पताल में दाख़िल करायो आहे। पुलिस बि जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। मुज़ाहिरीन जे एहतजाज जो SSP सख़्त नोटिस वठी भत्तो घुरंदड़ बासर माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जी ख़ातिरी बाद एहतजाज कंदड़नि एहतजाज ख़त्म कयो।